सलाम दोस्तों। जबल जो पंध वाकई अड़ांगो है, तमाम ॾुखियो आहे। सलाम आहे उन ससुई खे जंहिं इश्क में एॾे अड़ांगनि जबलनि खे काटियो। न सिर्फ़ु काटियो, न सिर्फ़ु पंधु कयो, न सिर्फ़ु उन्हनि खे जाॻियो, बल्कि एतिरो बि चयईं, जे तूं पहण पब त लिंग मुंहिंजालो। सलाम आहे ससुई खे अहिड़नि जबलनि जे मथां पंहिंजो पाण खे तसली बि ॾिए थी ऐं जबलनि खे बि धमकियूं ऐं उछलूं ॾिए थी। तमामु ॾुखियो आहे। मां बि हिकिड़े जबल जे पंध में हिकिड़े नंढड़े शर्त तौरु चढ़ी आयो हुउसि, नंढड़ी टिकरीअ ते, पर ॾिसां पियो त ॾाढो ॾुखियो आहे। चढ़ी बि वियुसि ऐं लहां बि पियो। उहो साम्हूं हिकिड़ो होटल आहे नंढड़ो, उतां खां मूंखे हिकिड़ी शर्त तौर ते मोकिलियो त तूं हितां हीअ जबल चढ़ी ओ हिन टिकरीअ खे हथु लाइ मोटंदे। हिन टिकरी ताईं मां पहुतुसि ऐं हाणे मोटां पियो, आहिस्ते आहिस्ते लहां पियो। लहण बि ॾाढो ॾुखियो आहे, पंधु तमामु अड़ांगो आहे, ॾाढो ॾुखियो आहे। मुंहिंजो कैमरा बंदि करे पियो, करूं पिया, तव्हां बि ॾिसंदा हलो। पंधु वाकई ॾुखियो आहे। मां त बाक़ाइदा थकी पियो आहियां। वाह ससुई वाह, अॻियां टकर टर, मथां रोहतियूं थी ऐं ससुई जूं झिणकूं ऐं जबल खे दाबा वाकई यादगार आहिनि, शाह जी ज़बानी। ऐं वाकई ससुई जा पंध तमामु अड़ांगा हूंदा। जेकॾहिं ईअं ई पहिरें पैदल पंध खे रची ॾिसे त हुनखे ससुई जे पंधनि जी ख़बर पइजी वेंदी। हीअ त मुंहिंजो नंढड़ो पंधु हो, जंहिंमें मां ईअं बाक़ाइदा जीअं चइजे न थकिजी पियो आहियां, ईअं थकिजी पियो आहियां। मुंहिंजो पंधु जबलनि में इन्हनि नंढड़नि ॿूटनि जे लाइ। असां हिते आयासीं गोरख हिल स्टेशन जे पहाड़ी ते, पिकनिक पॉइंट ते। उन में ही पंधु नंढड़ो कयोसीं। ही नंढड़ा नंढड़ा ॿूटा बि नज़र अचनि पिया। असांजो कमु हिननि ॿूटनि सां मूंखे जिते नज़र अचनि था, मां हिननि जी वीडियो बि ठाहियां थो ऐं फ़ोटो